सोशल वेलफेयर खाते बदीन के डिप्टी डायरेक्टर मुर्तज़ा गोहर सालियानी चयो आहे त LBOD जो प्रोजेक्ट नाकाम थियो आहे, पर LBOD भरिसां रहंदड़नि खे शाबाश आहे जिन हज़ारे तकलीफ़ुनि जे बावजूद मुर्सती हालतुनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि, पंहिंजा अबाणा कख न छॾिया आहिनि। ॻोठ वज़ीर सरकाणी में ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी तामीर वारी पीढ़ जो पत्थर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे हुन वधीक चयो त मुस्लिम हैंड्स जो ॿोॾि मुतासिरनि जी मदद ऐं बहाली जो कम साराह जोॻो अमल आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे रीजनल ऑपरेशन मैनेजर काशिफ अली कुरैशी चयो त पहिरें मरहले में 50 घर ॿोॾि मुतासिरनि खे घर तामीर करे ॾेई रहिया आहियूं, जेको कमु 80 ॾींहनि अंदरि मुकमल कयो वेंदो। हुन वधीक चयो त ॻोठ खे मॉडल विलेज ठाहे बुनियादी सहूलतूं फ़राहम कंदासीं। उन मौक़े ते सोशल वेलफेयर खाते जे असिस्टेंट डिप्टी डायरेक्टर रियाज़ कुरैशी, मुस्लिम हैंड्स जे इंजीनियर इम्तियाज़ जत ऐं ॿियनि ख़िताब कयो।